गौसपुर ऐं कंदकोट हिंदू पंचायत जा अॻवान एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख सां मुलाक़ात करण एसएसपी ऑफिस कंदकोट पहुता। हिंदू अॻवाननि एसएसपी कश्मीर कंदकोट ऐं संदन टीम खे गुलनि ऐं नोटनि जा हार पाराए करमपुर मां हिंदू बिरादरी जी थियल चोरी तुर्त रिकवर कराइण ते शुक्रियो अदा कयो। इन मौक़े ते कश्मीर कंदकोट एसएसपी करमपुर गौसपुर ऐं कंदकोट जे हिंदू पंचायत जे अॻवाननि सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। मां उहे हिननि खे शुरूअ में एश्योर करायो त इहे जेके शयूं चोरी थियूं इंशाअल्लाह ताला महिनत कंदासीं ऐं इहे वापसि थींदियूं ऐं अलाह सां जी महिरबानी सां मुंहिंजी टीम में काउशंस आहे उहे शयूं इनजी वापसि थियूं। बसि इहो ज़रूरु गुज़ारिश कंदुसि त अॻिते बि पुलिस ते ट्रस्ट रखनि, जेको कॉन्फिडेंस आहे जेको पहिरियों बि हिननि ॾेखारियो उहो अॻिते बि कनि। असां कोशिशि कंदासीं त पंहिंजी सर्विसिस खे पंहिंजी शइ खे बहितर कयूं।